अस्सलाम वालेकुम, मां सलाहुद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। हिन वीडियो जे अंदरि ऑपरेशन ऑन सेट्स पढ़ंदासीं, जेके आहिनि यूनियन, इंटरसेक्शन एंड डिफरेंस। यूनियन सिखण वक़्त में असां हिकिड़ी ॻाल्हि रिपीट कंदासीं त असांखे जेके सेट्स या रूल्स आहिनि उहे यादि हुजनि त कोई बि एलिमेंट रिपीट न आहे करिणो। ऐं ॿिए नंबर ते सेट जे अंदरि कॾहिं बि मेंबर जी तरतीब मैटर न आहे कंदी, त यानी मिसाल 1 2 3 रखो या 3 2 1 रखो या 3 1 2 रखो। हाणे सभ खां पहिरियों असां डिस्कस कंदासीं यूनियन खे। हाणे यूनियन इन लफ़्ज़ में ई वाज़िह आहे त कंहिं बि शइ जो मेलाप यूनियन करणु। हाणे ॾिसो, सेट ए जे अंदरि बि हिकिड़ो एलिमेंट हिकु आहे ऐं सेट बी जे अंदरि बि हिकिड़ो एलिमेंट हिकु आहे। हाणे असां जॾहिं हिनखे मिलाईंदासीं, इन जो जवाबु असांजे साम्हूं आहे। असां हिनखे सिधो करे लिखियोसीं। यूनियन करण जो मतिलबु छा आहे त इन्हनि ॿिन्ही सेटनि खे मिलाए रखो, पर कॾहिं बि जेके असांजा सेटनि जा असूल आहिनि उन्हनि खे असां क्रॉस न कंदासीं, एलिमेंट खे रिपीट न कंदासीं, भले जो ॿिन्ही सेटनि में कोई बि एलिमेंट हुजे। हाणे आहे इंटरसेक्शन। इंटरसेक्शन जे अंदरि छा कंदा आहियूं, जेके ॿिन्ही सेटनि जे अंदरि कॉमन एलिमेंट्स हूंदा सिर्फ़ु उहे ई कढी रखंदासीं। जीअं मिसाल सेट ए आहे ऐं सेट बी आहे, ऐं हिननि जो जेको जवाबु तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, ॾिसो उन जे अंदरि उहे एलिमेंट्स लिखिया विया आहिनि जेके हिन ॿिन्ही जे अंदरि कॉमन आहिनि, न कि सभु एलिमेंट्स असां रखिया आहिनि। टे नंबर ते आहे डिफरेंस। हाणे डिफरेंस में छा कंदासीं, जेके कॉमन एलिमेंट हूंदा उहे कटे जेके पहिरें सेट में बचंदा उहे लाहे रखंदासीं। अचो त हुनजो मिसाल ॾिसूं था। हिकिड़ो ही सेट ए आहे, सेट बी आहे। हाणे ॿ सेट असांजे साम्हूं आहिनि। हाणे जॾहिं असां हिननि ॿिन्ही जो डिफरेंस कंदासीं त ॾिसो असां डिफरेंस जे अंदरि कहिड़ो जवाबु लिखियो आहे, जेको ॿिन्ही सेटनि में कॉमन हो उहे असां एलिमेंट्स कटियासीं ऐं जेके पहिरें सेट में बचिया आहिनि, यानी ॾिसो कॉमन कटण खां बाद में जेके ॿिए में न बचनि, जेके पहिरें में बचनि उहे लाहे रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां डिफरेंस थींदो आहे। अचो त असां एग्ज़ाम्पल खणूं था। सेट एक्स जे अंदरि आहिनि 1 2 3 4 ऐं सेट वाई जे अंदरि आहिनि 3 4 5 6। हाणे जॾहिं असां हिनजो यूनियन कंदासीं, असां छा कंदासीं, 1 2 3 4 5 6 रखंदासीं। हालांकि ॾिठोसीं असां त 4 ॿिन्ही में हुयो, असां 2 दफ़ा 4 न रखियोसीं। असां छा कयोसीं, सिंपली 1 गो में उनखे यूनियन करे वियासीं। सो अहिड़े तरीक़े सां इहो हुयो असांजो एग्ज़ाम्पल यूनियन जो। हाणे असां हलंदासीं यूनियन ऑफ 3 सेट्स ते, यानी 3 सेटनि जी यूनियन कीअं कयूं। सिंपली असांखे 3 सेट मिलंदा आहिनि। हिकिड़ो ए सेट हूंदो, बी हूंदो, सी हूंदो, नाला कहिड़ा बि हूंदा। असां किताब जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं था। ए सेट आहे 1 2 ऐं बी सेट आहे 2 3 4 ऐं सी सेट आहे 2 3 4 5। चए थो देन फाइंड ए यूनियन बी यूनियन सी। ऐं इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त सभ खां पहिरियां इन्हनि 3 जे अंदरि पहिरियां ॿ छॾाईंदासीं, यानी ए यूनियन बी कंदासीं। उन खां पोइ असां इनखे जॾहिं हल कंदासीं, इन जो जेको जवाबु मिलंदो उनखे यूनियन सी कंदासीं। हाणे जॾहिं ॾिसो ए यूनियन बी, जॾहिं हिननि जो यूनियन कंदासीं त 1 2 3 4 थींदो। असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते बि 2 रिपीट न कयोसीं, हिकिड़ो ई दफ़ो रखियोसीं। हाणे हिन जो जवाबु छा आयो, 1 2 3 4। असां हाणे इन ए यूनियन बी जे जवाब खे खणी यूनियन सी कंदासीं। हाणे ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे ए यूनियन बी जो जवाबु छा आहे, 1 2 3 4 यूनियन सी। सी सेट कहिड़ो आहे असां वटि, 2 3 4 5। हाणे छा कंदासीं, हिननि खे जॾहिं यूनियन कंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो, 1 2 3 4। अहिड़े तरीक़े सां असां यूनियन ऑफ 3 सेट्स खे हल कंदासीं। हाणे चऊं था इंटरसेक्शन ऑफ 3 सेट्स ते। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 सेट मिलंदा ए बी सी। असां पहिरियों ॿिनि जो इंटरसेक्शन कंदासीं, उन जे जवाब सां पोइ सी जो इंटरसेक्शन कंदासीं। नाला कहिड़ा बि हुजनि, हिकिड़ो मिसाल खणूं था असां। अचो त किताब में जेको हिनजो एग्ज़ाम्पल मिलियलु आहे उनखे था सॉल्व कयूं। ए सेट आहे 1 2 ऐं बी सेट आहे 2 3 ऐं सी सेट आहे 2 3 4। हाणे 3 सेट मिलियल आहिनि। इन्हनि 3 सेटनि जो असांखे गॾिजी करे इंटरसेक्शन करिणो आहे। पहिरियों असां छा कंदासीं, ए इंटरसेक्शन बी खे सॉल्व कंदासीं। जॾहिं त ए सेट आहे 1 2 ऐं बी सेट आहे 2 3, जॾहिं असां हिनजो इंटरसेक्शन कंदासीं त असांजो जवाबु 2 ईंदो। छाजे करे असांखे ख़बर आहे त इंटरसेक्शन में उहे एलिमेंट कढंदा आहियूं जेको मां बार बार रिपीट कयां थो, जेको कॉमन हुजे। सो हिन जो जवाबु आहे 2। हाणे असांखे ए इंटरसेक्शन बी जो छा जवाबु मिलियो, 2। अचो त हिन 2 खे हेठि रखूं, काथे, इंटरसेक्शन सीअ सां। छो त असांखे ख़बर आहे त ए इंटरसेक्शन बी जो छा जवाबु आयो, 2। इंटरसेक्शन सी, सी सेट असां वटि कहिड़ो आहे, 2 3 4। हाणे असां छा कंदासीं, जॾहिं इन जो जवाबु कढंदासीं त वरी इन जो जवाबु मिलंदो 2। छाजे करे त हुन जे जवाब में असांखे 2 मिलियो ऐं इंटरसेक्शन बी में। ऐं असांजो जेको सी आहे उहो 2 3 4 आहे, त इन जे अंदरि कॉमन एलिमेंट कहिड़ो थियो, 2। असां 2 जवाबु लाहे रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां इंटरसेक्शन ऑफ 3 सेट्स करे सघूं था। कॾहिं कॾहिं त अहिड़ी कंडीशन बि ईंदी आहे, मिसाल हिकिड़ो ए सेट आहे असां वटि 1 2 ऐं बी सेट आहे 3 4। हाणे जॾहिं इन जो इंटरसेक्शन करण लाइ असांखे मिले त असां जवाब में छा लिखूं, डेफिनेटली नल सेट यानी एम्प्टी सेट लिखंदासीं। छो त हिननि ॿिन्ही में को कॉमन एलिमेंट ई कोन्हे। पर अगरि हिते यूनियन हुजे यार, असां 1 2 3 4 रखूं हा,
सो अहिड़े तरीक़े सां इंटरसेक्शन में जॾहिं कई बि एलिमेंट असां सां मैच न थियनि सिंपली असां नल सेट यानी ख़ाली सेट रखी छॾींदासीं। अचो त हाणे डिफरेंस ऑफ टू सेट्स जा एग्जाम्पल खणूं था। ए सेट आहे 1 2 3 4, बी सेट आहे 3 4 5 6। हाणे असांजो डिफरेंस कीअं कंदासीं? असांखे ख़बर आहे त पहिरियों कॉमन एलिमेंट्स कटींदासीं। 3 4 3 4 हिन ॿिन्ही में कॉमन आहे, कॉमन कटियो। बाक़ी ॾिसो त हिन सेट में कहिड़ो थो बचे 1 2। सो असां इहो जवाबु लिखंदासीं। सो अहिड़े तरीक़े सां डिफरेंस में हमेशह यादि रखो कॉमन कटे जेके पहिरें में बचनि। तव्हांजे साम्हूं एक्सरसाइज़ आहे, इनखे सॉल्व कयो। हूअं छा हूंदो आहे त असां स्टेप बाय स्टेप वीडियोज़ जे अंदरि एक्सरसाइज़ सॉल्व कंदा आहियूं। अॻिते हली जेके कॉम्प्लेक्स एक्सरसाइज़ हूंदियूं त इनशाला सॉल्व कंदासीं। ही सिंपल आहिनि, तव्हां हिनखे 1 बाय 1 सॉल्व कयो, इनशाला क्लियर थी वेंदो। अगरि कोई बि हिन जे बावजूद बि तव्हांखे को प्रॉब्लम अचे थो त ॿुधाईंदव त असां हिन ते वीडियो ठाहींदासीं, न त अदरवाइज़ असां पंहिंजे टॉपिक्स खे कवर कंदा अॻिते हलंदासीं। सो उमेद आहे त तव्हां ज़रूरु हिनखे हल कंदव ऐं हिनखे इंजॉय कंदव।